हबीब अल्लाह। मेरी शेर पढ़ दुस अकीदत सा को मिलाद बयान कंसी। ओहदी जिंदगी केड़े कम दिए जिंदा पंजे तन दे नाल प्यार नहीं। ओहदी जिंदगी केड़े कम दिए जिंदा पंजे तन दे नाल प्यार नहीं। प्यार पंज तन दा दिल विच होवे, प्यार पंज तन दा दिल विच होवे, फिर जन्नत भी दुश्वार नहीं। ओ जिंदगी केड़े कम दिए जिंदा पंजे तन दे नाल प्यार नहीं। इस घर दा लंगर मुकदा नहीं, कदे खाली साइल वलदा नहीं। इस घर दा लंगर मुकदा नहीं, कदी दर तो साइल खाली वलदा नहीं। एक बारी मंगे जो पंज तन तू, एक बारी मंगे दरे पंज तन तू, ओ मंगदा दूजी बार नहीं। ओदी जिंदगी कहड़े कम दिए जिदा पंज तन दे नाल प्यार नहीं। कुरान करीम जी आयत करीमा तिलावत कयम। माशाअल्लाह हमारे माँ तो मोहम्मद बिलाल तवज्जो कयो। कुरान करीम जे सूरह रद जी आयत आखिरी तिलावत कई थम। केड़ी सूरत? सूरह रद आखिरी आयत। वयक़ूलुल्लज़ीन कफ़रू लस्त मुरसला कुल कफ़ा बिल्लाहि शहीदम बैनी व बैनकुम वमन इंदहु इल्मुल किताब। तवज्जो रहे कुरान करीम जे मथा मीलाद अलीउल मुर्तज़ा पे पढ़ा। गौर सा बुध जा मुझे पेनिया ज़रब फरमायो ओ मुझा महबूब जी मुझा करीम आका। वयक़ूलुल्लज़ीन कफ़रू लस्त मुरसला, मुझा मुस्तफ़ा ये काफर तुझे रिसालत जो इनकार था कन। जी मुझा करीम रब कुल ओ मुझा महबूब अज पांजा लबड़ा खोल, अज मुझा मुस्तफ़ा पांजा लबड़ा खोल। अज मिठड़ी बोली बोल कलाम मां खुदा जो जुबान तो मुस्तफ़ा जी छा पढ़ कफ़ा बिल्लाहि शहीदम बैनी व बैनकुम। मुझा महबूबा ऐलान कर तव्हां ऐं मुझे दरमियान में मुझे रिसालत जो गवाह मुझे ला मुझो अल्लाह काफिया। बेनियाज़ रब पंहिंजे गवाही जो हबीब जे आॾो ऐलान कराए। अॻियों आयत जो हिस्सो निहार। वमन इंदहु इल्मुल किताब। अल्लाह पंहिंजी गवाही ॾेई करे पंहिंजे महबूब के फरमायो महबूबा तुझो रब भी तुझे रिसालत जो गवाह हुआ। मन इंदहु इल्म
अलीमुल किताब बियो ओ तुझे रिसालत जो गवाह हुआ जंहिं वटि किताब जो इल्म मौजूदा। मियां मोहम्मद रफ़ीक मैतला मौजू ते आयो हाँ गौर कजा। हाणे कुरान चई त कुरान पढ़ंदो वञा, महबूब जो फरमान चई त फरमान पढ़ंदो वञा, दिल खोले रुगी तू ॿुधंदो वञ। हाणे किताब जो इल्म कंहिं वटि आहे, अॼु तो वटि बि कुरान जो इल्म आहे, मौलवी वटि बि कुरान जो इल्म आहे। हर कलमे वारो मुझे मुस्तफ़ा जे रिसालत जो गवाह हुआ। चई छॾा अबू बकर सिद्दीक़ भी गवाह हुआ, उमर फारूक भी गवाह हुआ, उस्मान नूरैन भी गवाह हुआ। लेकिन इन आयत करीमा जे अंदर जंहिं गवाही जो जिक्र कयो वियो, मुफस्सिरीन किराम केतिरनि जा नाला वठा। पंहिंजा दोस्त अज़ीज़ फरमाइनि था इन गवाही मां मुराद अलीउल मुर्तज़ा शेर खुदा जी ज़ात अपने सूरह रद परी कुरान जी भी आयत पढ़ा, भी आयत सूरह हूद मां पढ़ी रहो आ। अफमन कान अला बैयिनतिन मिर रब्बिही व यतलूहु शाहिदुम मिनहु। इते बैयिनतिन मां मुराद दलील मुझा दोस्त ज़ाते मुस्तफ़ा है, ऐं शाहिद मां मुराद मुफस्सिरीन किराम वट ज़ाते अलीउल मुर्तज़ा है। हाणे जॾहिं थोड़ो मथे हलंदे अल्लाह अल्लाह मौज़ू घणो त कोन खुली वेंदो नी, ख़बर न आहे तव्हांजो इश्क केतिरो आहे। अॼु मां सफ़ा भरियो पियो हाँ, दिलि चवे थी त शेर ख़ुदा खे पढ़ा ऐं सफ़ा खोले पढ़ा। अज़ीज़ाने मल अलीउल मुर्तज़ा शेर खुदा के अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात मुझे महबूब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां जेका निस्बत ॾिनी आहे उन जो अंदाज़ो जेकॾहिं दुनिया ते तोखे इल्म आहे त दुनिया जे इल्म सां कर, जेकॾहिं दीन जो इल्म तो वटि मौजूद आहे त तूं दीन जे इल्म सां कर। शेर खुदा जे ज़ात के अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात केतरी इज्जत और अजमत अता फरमाया। मुझे करीम रब जे महबूब इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात पंहिंजे पाक ज़ुबान मुबारक सा फरमायो, ऐ मुझा सोना अदा अली जी मुझा आका तो दिल पर अली खे मां मुस्तफ़ा सा उहा निस्बता जेका मूसा खे हारून सा। सुभान अल्लाह। फर्क इहो आहे त मूसा का हारून अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अंबिया जो दर बंद न कयो, लेकिन मुझा अदा अली मां महबूब मुस्तफ़ा इमामुल अंबिया मुखा बाद में को नबी दुनिया ते अचणो नाहे। इन करे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तोखे मुझो मददगार बनाए मोकिलियो आहे। मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां या अली अंत अखी फि दुनिया वल आखिरत, न रुगी दुनिया में पर अदा अली तो आखिरत में भी मुझो भाई जिया दुनिया में मुझो भाई। अज़ीज़ाने मल मां दुनिया जेवा तो एतिरो त ॿुधंदा हो त काबतुल्लाह में अली जाओ, लेकिन हकीकत केतिरी दूर आहे। उन हकीकत जे कॾहिं क़रीब वञ। अॼु तोखे सजण साईं जो ग़ुलाम थो ॿुधाए अली काबे में जाओ त सही, इहा ॻाल्हि त सालनि खां ॿुधंदो पियो जी, पर कॾहिं सोचो अथई त अलीअ जो ऐं काबे जो पाण में कहिड़ो तालुक़ आहे। अली ऐं काबे जो पाण में कहिड़ो तालुक़ आहे इहो त ॿुधंदो थो अची। सुनो अलीउल मुर्तज़ा काबे में जाओ त काबे में आहे, लेकिन अली जो ऐं काबे जो पाण में कहिड़ो तालुक़ आहे। जेकर चवी त सादड़ी ॿोलीअ में अहिड़ो ॿुधाई जो आम सादड़ो माण्हू बि सम्झी वञे त अलीअ जो ऐं काबे जो पाण में कहिड़ो तालुक़ आहे। अज़ीज़ाने मन दुनिया में इल्म उन्हनि इल्मनि मां अबजद भी हिकिड़ो इल्म छा इल्म जवाब ॾियो। अबजद जो भी हिकिड़ो इल्म अज़ीज़ाने मन जेकॾहिं को बि हिते अबजद ॼाणण वारो वेठो आहे त निकिरी अचे मैदान ते त उन जे ज़ुबान मां ॿुधायांव, जेकॾहिं नथो निकिरी अचे त मां थो ॿुधायांव अबजद जे इल्म जे हिसाब सां। हाणे अचो काबा काफ़ ऐन बाहा, काबे में अखर घणा चओ चार,
घणा अखर काबे में वरी चओ घणा अखर काबे में अखर 4 उन 4 अखरनि जी अबजद कढ काफ जी अबजद 20 ऐन जी अबजद 70 घणा थिया 90 जल्दी करो घणा थिया बे जी अबजद 92 हे जी अबजद 5 97 काबे जे 4 अखरनि जी अबजद दे जेडी मल कैलकुलेशन कईसी कढियोसी त थिया 97 दिलबर अली जे इस्म में अखर 3 ऐन लाम या जॾहिं उन्हनि जी अबजद कढंदे त ऐन जी अबजद 70 लाम जी अबजद 30 गॾिजी थी विया 100 ये जी अबजद 10 110 हाणे जवाब ॾे काबे जी अबजद 97 अली जी अबजद 110 पाण में ठया कीअं तवज्जो कर कीअं ठया अज़ीज़ान मल काबे में अली जी विलादत हादिसो नाहे रब जो पंहिंजो कुदरत जो मंसूबो आ कीअं मंसूबो आ जॾहिं तुंहिंजो मुंहिंजो बचड़ो भी पंहिंजे मर्ज़ीअ सां नथो अची सघे त शेर ख़ुदा भी पंहिंजे मर्ज़ीअ सां चौ पंहिंजे मर्ज़ीअ सां नथो अची सघे मालिक जे मर्ज़ीअ सां आयो आहे हाणे काबे जा अंग 97 अलीअ जा अंग 110 विच में फ़र्क़ु घणो आहे ॻाल्हाए त सही जॾहिं पाण ई चवी थो त फ़र्क़ु 13 जो आहे ॿुधाए त मुंहिंजो दिलबर अली जंहिं ॾींहं ते दुनिया में आयो आहे उन रजब जे महीने जी तारीख़ कहिड़ी आहे कहिड़ी तारीख़ जवाब ॾे 13 तारीख़ काबो भी अल्लाह जो महीना भी रब बनाया इन इद्दत शुहूर इंदल्लाहि 12 शहरन फी किताबिल्लाह यौम खलक़स समावाति वल अर्द 12 महीना अली को न ठाया रब पाण ठाया रजब जो महीनो भी मालिक ठायो 13 ते अली आयो भी अल्लाह जे हुक्म सां हाणे रजब जा 13 ॾींहं इन 13 जो अंग काबतुल्लाह जे काबे जे 97 में मिला त हेॾो रजब जी 13 काबो मिली पया त उहे 110 ठया जेके अलीअ जे अंग वारा ने ख़बर पई त काबे जो अलीअ जो कहिड़ो तालुक आहे अञा न अञा ॿियो भी तालुक आहे थकिजी पियो आहे छो त ॾींहं जलसो कयो अथमि न ॿ जलसा कोन कंदो आहे तबियत ठीकु न आहे पर दो मोहम्मद रफ़ीक मेतलो ऐं भाउ कुर्बान मेतले मजबूर कयो भाउ अज़ीज़ुल्लाह जे लाइ ॿियो बि अञा ॻाल्हि ॿुधो काबे ऐं अलीअ जो तालुक दोस्त मुंहिंजा गौर सां ॿुधजा अल्लाह जो घर काबो ॻाल्हि त ॿुधंदा इहो त ॿुधो अथव त अली काबे में आयो लेकिन हक़ीक़त ॾे बि ॾेखारियो काबतुल्लाह जी दीवार छाजी ठहियल आहे ॻाल्हायो काबतुल्लाह जी दीवार पत्थरन जी ठहियल मैं अली मोहम्मद रखण लाका तू वेठो ही भला तू ही खणी गाला काबतुल्लाह जी दीवार पत्थरन जी ठहियल केतरन के खबर आ तो न काबे जे दीवार में घणन जबलन जा पत्थर हन चो पंजर जा भला मां बुधाईंदो तो भला काबतुल्लाह जी दीवार जने पत्थरन जी ठहियल उहे घणन जबलन जा पत्थर हन चो पंजन जबलन जा पत्थर हन उन पंजनी जबलन जा नाला तोखे मां ॿुधायां या उन खां पहिरीं तोखे ॿुधायां त दिलबर अली जेॾी महिल काबे में आयो त काबे जे दीवार अलीअ सां कीअं ॻाल्हायो निंड थो करे मां त थकल आहियां तोखे छा थियो आहे इल्मी दलील ठकावन वारी तकरीर न ठोस इल्मी दलीलन सां इंशाअल्लाह ताला मुंहिंजा दोस्त अज़ीज़ काबतुल्लाह जी दीवार पंजन जबलन जे पत्थरन सां ठहियल घणन जबलन जे पत्थरन सां पंजन जबलन जे पत्थरन सां उन पंजनी जबलन जा नाला ॿुध हिकिड़े जबल जो नालो अथई कोहे सीना हिकिड़े ॿिए जबल जो नालो कोहे तूर टे जबल जो नालो जबल अबू कुबैस चौथे जबल जो नालो जबल गारे हिरा पंजे जबल जो नालो अथई जबल कोहे लुबनान इन पंजनी जबलन जे पत्थरन सां काबतुल्लाह जी दीवार बनियल भला छहन सां छो न बनी जवाब
सुभान अल्लाह वाह जान बस रुकी सुभान अल्लाह अजीज़ा ने मन जरा सोचण जो मकाम चो त इन में अल्लाह जे कुदरत जो हिकमत हन हाने पंचन जबलन जे पत्थरन सा जेका दीवार बनला जने फातिमा बिन्त असद अली अल मुर्तजा जी जी जल अम्मा आया से हजरत अल्लामा मौलाना से सिकंदर अली साहब तवा के बुधायो अम्मा तवाफ कंदे कंदे जेडी मल महसूस कयो त जवान नारो हणी रहयो आ सोने अबू तालिब के बुधाए हाने जवान नारो हणी रहो आ चवे तो घर हलो चवे थी गुंजाश निश्ता हाने गुंजाश ना है ए चे अम्मा छा कयो काबे जे भर में आई आ काबे जे दीवारन ते हथ रखी करे अर्श दे निहारे चवे थी अल्लाहुम्मा बिहक हाज़ल मौलूद ओ मुजा करीम रब हे जेको अचण वारो भला इन जे करे मुजी मुश्किल आसान कर अम्मा जे जुबान मां ये लफ्ज निकता फातिमा बिन्त असद जे जुबान मां ये लफ्ज निकता पत्थर जी दीवार टुटरी आ चौतन गाला टुटरी भी ना है खुटी भी ना है फाटी भी ना है छा थियो चो निजाम कुदरत अलाए किए हे दहुवारी हे दे थी वई हे दहुवारी हे दे थी वई फातिमा बिन्त असदर असद अंदर अली हली वैया मुझा दोस्त अजीज अंदर त पहुंचिया लेकिन इते पहुंचण खां बाद में मां तो के बुधाया तो मुझा दोस्त अजीज जेको पत्थरन में खलबली मची वई जेके पत्थर हेडे होडे थी विया अच तरफ जो कुरान बुधाए पत्थरन में इया कैफियत कदे थींदी आ पत्थर पंहिंजी जाइ कदे छडींदो आ पत्थर रेज़ा रेज़ा कदे थींदो आ अल्लाह जे कुरान जी हिकड़ी न ब आयतूं ॿुधो अल्लाह फरमायो लऊ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिल लरअयतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन खशियतिल्लाह जदे अल्लाह जो कुरान रब फरमायो अगर मां पांजे कुरान करीम के जबलन ते नाज़िल कया त हे पत्थर पाश पाश थी वञन याने पत्थर पांजी जगह ता हिलंदो तदहिया पांजी जगह का परे तदे थींदो जदे कुरान जो नुज़ूल थींदो हिते त फातिमा बिन्त असद जे पेट में अली अची रहियो आ छा चवा अली चवा या ॻाल्हाईंदड़ कुरान चवा अजबी कुरान जे आयत ते जदे मूसा कलीमुल्लाह अल्लाह जे जलवन जी तमन्ना कई बेनियाज रब जे ज़ात फरमायो मूसा ने गाल ता लही वन न मुजा मौला अल्लाह ताला जवाब दिनो फलम्मा तजल्ला रब्बुहु लिल जबल जअलहु दक्कन व खर्र मूसा सइका ऐ मुजा मूसा भला जे तुझो या तमन्ना है तमा अल्लाह पाजे नूर जे तजल्ली के जलवन जो इजहार तो कया तू जरा उनन जो दीदार कर जने अल्लाह जे नूर जी तजल्ली जो जलवो आयो बुधाए त कोहे तूर जो छा हाल थी वयो याने जबल पंजी असली हैसियत तने तब्दील कंदो या कुरान नाज़िल थींदो या अल्लाह जे नूर जी तजल्ली जो ज़ुहूर थींदो अन्या टी गाल बस वो थकजी पियो न तो ॻाल्हाए सघां पर ॻाल्हियूं टई अहम थो ॿुधाए अञा टी ॻाल्हि अज़ीज़ा ने मन उहा दीवार जेका काबतुल्लाह जी ठहियल त पत्थरनि जी आहे मगर पत्थरनि जे दरमियान में पत्थर जंहिंसां सुक कया विया उहा छा आहे चओ मिटी ॻाल्हाए उन टाइम ते सीमेंट हुयो छा ॻाल्हाए सीमेंट हुयो कोन हुयो उहा छा आहे चओ मिटीअ सां पत्थरनि खे सुक कयो वियो आहे दीवार बनाइजी वई आहे मिटीअ खे अरबीअ में छा चइबो आहे चओ छा चइबो आहे चओ भला तुराब चओ मिटीअ खे छा चइबो आहे तुराब काबतुल्लाह जी दीवारियूं तुराब जो बनियल जॾहिं महिल तुराब ॾिठो त अबू तुराब अची रहियो आहे त अज़ीज़न मल अञा तोखे सवली सिंधीअ में दसियां अरबी जो जुमिलो मज़ीक़ुल बहर जंहिंजी माना आहे सोढ़ी गली जॾहिं हुजे हिकड़े पासे पीउ थो पियो अचे हिकड़े पासे पुटु अची रहियो आहे तवजो कजा हाणे गली हिकड़ी सोढ़ी आहे हिकड़ो ई माण्हू या अची सघे थो या वञी सघे थो जवाब ॾे शरीयत छा थी चवे त पीउ वेही रहे पीउ
पुट गुज़री वञे या पुट वेही रहे पीउ गुज़री वञे जवाब ॾियो रुकी सुभान अल्लाह न जवाब ॾियो जवाब कहिड़ो आहे शरीयत जो जवाब आहे पुट वेही रहे रस्तो छॾे वञे त पीउ गुज़री वञे काबतुल्लाह जूं दीवारूं तुराब जूं बनियल हल लेकिन उन तुराब खे ॿुधाइण वारे ॿुधायो ओ तुराब साम्हूं अब तुराब अची रहियो आहे तूं साइड ते थी वञ त अब तुराब पंहिंजी मंज़िल ते पहुची वञे हज़रत अली अल मुर्तज़ा शेर खुदा करमुल्लाह वजहल करीम कब्र सां गॾु हिकिड़ो दफ़ो कूफे जे बाज़ार में निकिता काॾे निकिता कूफे जे बाज़ार में निकिता त दुकान कुझु खुलियल कुझु बंदि हिकिड़ो दुकान बंदि हुयो जंहिं ते लिखियो पियो हुयो त हे अलीअ जे दीवाने जो दुकान आहे शेर सभु कंहिंखे पंहिंजा दीवाना मिठा हलंदा शेर खुदा फरमा कंबर जी आका ये असांजे दीवाने जो दुकान बंद आहे खजीअ जो दुकान हो मालूम कर छाजे करे मालूम थी वियो त मुंहिंजा आका सोना तव्हांजे ग़ुलाम खे बुखार थी पियो आहे वाह मौला अली पाण फरमायो चाबी घुरायो अॼु दुकान असां था हलायूं कूफे जे बाज़ार जे अंदर शेर खुदा चाबी घुराए उन ग़ुलाम जे दुकान ते वेही करे ऐलान कयो त पैसा रखंदा वञो पंहिंजो हक़ खजी खणंदा वञो लेखो ई कोन्हे जेॾी महिल इहो आवाज़ हिकिड़े अहिड़े माण्हूअ ॿुधो जेको अलीअ साईं सां प्यार त कोन कंदो हो पर अंदर में खुट खुट ज़रूर कंदो हो अजीब ख़ुदा जे कुदरत जो मंज़र आहे वरी उन बदबख्त जी घरवारी ॾाढी नेक हुई अली अली करण वारी हुई ॾिठई त जो शेर ख़ुदा ऐलान कयो आहे त पैसा रखंदा वञो खजी खणंदा वञो दिल में ख़्याल कई छो त जेको खोटो हूंदो आहे नियत बि खोटी कंदो आहे दिल में ख़्याल कई अॼु अली अल मुर्तज़ा खे ठगियां थो आयो घर टहक ॾिनई ज़ाल चयो अॼु वॾा टहक थो ॾी ख़ैर त आहे चई ॿुधाई थो चवेसि थी ॿुधा चवे थो जंहिंखे अली अली करे सॾड़ा कंदी हुई अॼु मां तुंहिंजे उन अलीअ खे ठगी करे थो अचां निहारे चवेसि थी कटड़ू ओ कटड़ू जंहिंजो नालो अली आहे उहो कॾहिं ठगबो न आहे उहो अली उहो आहे जेको ईंदो आहे उनखे अॾे छॾींदो आहे ज़ाल खे चई भुलियल हुई इन करे त मोटी आयो हा अॼु तुंहिंजे अलीअ दुकान ते वेही करे ऐलान कयो आहे पैसा रखंदा वञो खजी खणंदा वञो हाणे ही सॼा पैसा तुंहिंजे साम्हूं थो रखां ही खोटा पैसा तुंहिंजे साम्हूं खणी थो वञा हाणे खोटा पैसा ॾेई भली खजी खणी अचे तोखे ॾेखारियां पोइ त पक थींदई त अलीअ खे ठगे आयो हा निहारे चवेसि थी ऐ बदबख्त तूं हज़ार ॻाल्हियूं कर जंहिंजो नालो अली आहे उनखे कोई ठगे कोन थो सघे ज़ाल जे साम्हूं अज़ीज़ाने मन उहे खोटा पैसा खणी करे सिधो मोटी कूफे जे बाज़ार में आयो जेॾी महिल ॾिठई त दिल पर अलीअ वटि रश लॻी पई आहे माण्हू पैसा रखंदा था वञनि खजी खणंदा था वञनि अॼु माण्हुनि खे न की पैसनि सां प्यार आहे न की खजीअ सां प्यार आहे यार जे दीदार सां प्यार दीदार कंदा था वञनि खजी खणंदा था वञनि इन कटड़ूअ भाड़े बि देरि कान कई उहे ॾोकड़ जेके खोटा हुया उहे रखी करे सुठे में सुठी खजी खणण लॻो शेर ख़ुदा निहारे मुरकण लॻो शेर ख़ुदा निहारे मुरकण लॻो अली अल मुर्तज़ा मुरकी रहियो आहे हे दिल जो दिल में अंदर में खिली रहियो आहे त जो वाह जो अलीअ सुणे खे ठगे थो वञा उहा खजी बंदि खणी करे सिधो ज़ाल वटायो दरड़े खां अंदर थी करे हकल कई ओ फलाणी जीअं चइबो आहे ओ मुंहिंजे पुट जी मां चवे थी जी कये
छटी हलखणा चवे तो हलिया दिसमा तुझे अलीअ खे कीअं ठगे आयो आहे। ज़ाल चवेसि थी कन खोले ॿुधी छॾ अलीअ खे को ठगींदो नाहे पर मोहब्बत सां बींदो आहे त अली उनखे अॾींदो आहे। चवे तो नथो मुड़ी ॿुधे ॾे वेझी आहे ज़ाल वेझी आहे जीअं जो उन खजीअ जी ॻोतरी खोले त अंदर हेॾा हेॾा कीड़ा हली रहिया आहिनि। खजी हुई कान रुगी कीड़ा कीड़ा हुन जे आॾो। ज़ाल खे चई ही छाहे चई जेके दिमाग़ दिल में कीड़ा अथई उहे ई खणी आयो हुई मुंहिंजे अलीअ खे कोन ठगे आयो हुई। कावड़ में उहा थैली खजीअ जी खणंदो आहे। कावड़ में सिधो शेर ख़ुदा वटायो उते बीही करे चवे तो सुण अली हे मूंखे खजी तव्हां कीड़नि वारी ॾिनी आहे। दिल भर अलीअ निहारे फरमायो असां त तोखे कान ॾिनी आहे इन हथनि सां कूड़ा पैसा बि पाण रखिया अथई कीड़ा बि पाण खया अथई। सुनो अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम जी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहा ज़ात आहे जंहिंजे मथां अल्लाह जो इंतहाई करम आहे। बसि हिकिड़ो जुमिलो जे थकिजी पियो आहे दिलि ॾाढो थी चवे ॻाल्हाइण ते पर ॻाल्हाए नथो सघां छो त ॾींहं मां अर्ज़ु कयो त जलसो कयो पर कंदो ई न आहियां। बसि हिन दोस्तनि जे ॾाढ जे करे बेबस हुयुसि। अली केरु आहे हे जुमिलो ॿुधी बसि पोइ उथूं था। अली केरु आहे इंशाअल्लाह ताला उन शेर ख़ुदा जे सदके में अज़ीज़ुल्लाह तुंहिंजे बाबे जे क़बर खे अल्लाह ताला जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ बनाईंदो इंशाअल्लाह ताला। अली केरु आहे सुहिणे अलीअ जो ॿुधण खां पहिरीं गौर सां ॿुध त काइनात जे अंदरि बतूल कंहिंखे सॾियो वियो आहे। जवाब ॾियो बतूल केरु आहे। चङो माथो ॿुधाई बतूल टे आहिनि। दिमाग़ तुंहिंजो फिरी वियो फिराए न दिमाग़ खे मौला ई हाँ पको मता भुलियल हुजी सजण साईं जो फ़क़ीर आहियां सूफ़ी आहियां। बतूल दुनिया में टे घड़ियूं तूं ॻाल्हाए पोइ पक न थी आख़िर में पोइ तूं जवाबु ॾिजां। बतूल दुनिया में टे। बतूल जी माना छा आहे चओ पाक। बतूल माना छा आहे पाक। हेठो मौलवी आहे न हेठो खणी तोखे मथे हलां। जन्नत जी हूर बि पाक जन्नत जी हूर भी पाक चो उहा बि बतूल। हज़रत ईसा जी मां भी पाक चो कुरान तो चवे अल्लाह जो कुरान तो चवे इन्नल्लाह अस्तफ़ाक अला निसाइल वतहरक अला निसाइल आलमीन। जहान जे पाकीज़ा औरतुनि मां बीबी मरियम खे भी खुदा सॾियो आहे। चओ बीबी मरियम भी पाक अम्मा फातिमत ज़हरा भी पाक। लेकिन हेॾे कन खोल दिल जा कन खोले ॿुध हूर भी पाक बीबी मरियम भी पाक हसनैन करीमैन जी अमड़ भी पाक। तुंहिंजो दिमाग़ पी रहियो हे त टे पाक थी वियो। कन खोले ॿुध जा हूर पाक मगर बिना मुड़स जे पाक। बीबी मरियम पाक बिना मुड़स जे पाक। अम्मा फातिमत ज़हरा उहा पाक जंहिंखे अल्लाह सुणो अलीउल मुर्तज़ा जहिड़ो मुड़स बि ॾिनो आहे ऐं पाक बि बनायो आहे। ॿई बिना मुड़स जे पाक आहिनि। मुड़स जे हूंदे जेका 24 कलाक पाक रही आहे साल जा 360 ॾींहं पाक रही आहे उनजो नालो अम्मा फातिमत ज़हरा। ऐं अम्मा फातिमत ज़हरा जी जेका चादर आहे पूरी काइनात कुर्बान कजे उन चादर जे बराबर थी सघे थी। जवाब ॾियो अम्मा जे चादर जे बराबर काइनात सॼी नथी थी सघे न त पोइ तवजह ॾेई ॿुधजां। जंहिं अम्मा जे चादर जे बराबर काइनात सॼी नथी थी सघे मुंहिंजी अम्मा उन चादर सां जंहिंजी जुतड़ी उघंदी आहे उनखे अलीउल मुर्तज़ा चइबो आहे। यादि रखी छॾ इमामत मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ऐं विलायत जंहिंजे दर तूं वंडिबी आहे चओ उनखे अलीउल मुर्तज़ा सॾिबो आहे। ॾाढो दिलि चवे थी ॻाल्हाए पर ॻाल्हाए नथो सघां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं न कया आख़िरी हदीस जो हवालो ॾेई उथां थो बसि
अम्मा फातिमा ज़हरा जो शान जो खोलियो अथनि त बसि आख़िरी हदीस बयानु कया। जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, हज़रत आदम हूंदो कोन हूंदो, थोरो तो ॻाल्हायो। हज़रत यूसुफ हूंदो, उन जूं भेनरूं हूंदियूं, हज़रत मूसा भी हूंदो, हज़रत इब्राहिम भी हूंदो, उन्हनि जा बचड़ा भी हूंदा। आई मुसलमान, सभिनी जा बचड़ा, कंहिंजूं ज़ालूं, कंहिंजूं न्याणियूं, कंहिंजूं भेनरूं जेॾी महिल जन्नत ॾे वञण जे लाइ पुल सिरात तो गुज़रंदियूं।